ख़बर मांखे ॾींदासीं। मलीर पुलिस स्ट्रीट क्राइम में मुलविस 6 ॾोहारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ख़बर मांखे ॾी पिया स्ट्रीट क्राइम में मुलविस जवाबदार अज़ीज़ुल्ला, अमीर ख़ान, फज़ल ऐं ताहिर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि वटां हथियार ऐं चोरी कयल मोटरसाइकिल्स ऐं मोबाइल फ़ोन्स बि हथ कयूं वयूं आहिनि। ख़बर मांखे ॾी पिया स्ट्रीट क्राइम में मुलविस 6 ॾोहारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। स्ट्रीट क्राइम में मुलविस जवाबदार अज़ीज़ुल्ला, अमीर ख़ान, फज़ल ऐं ताहिर खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मलीर मां ख़बर ॾी पिया स्ट्रीट क्राइम में मुलविस 6 ॾोहारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। कार्रवाई दौरान जवाबदार अज़ीज़ुल्ला, अमीर ख़ान, फज़ल ऐं ताहिर खे गिरफ़्तार कयो वियो, जिन जे कब्ज़े मां हथियार ऐं मोटरसाइकिल्स बि हथ कयूं वयूं। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर नासिन। लाइन ते मौजूद आहे वहीद मुराद सियाल जी। वहीद मुराद, अपडेट कजो। जी बिल्कुल, मलीर में वधंदड़ ॾोही सरगर्म के खिलाफ मलीर जे पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो कार्रवाई शुरू करे छॾियूं आहिनि। डिस्ट्रिक्ट मलीर जे इलाइक़े क़ायदाबाद थाणे जी हद में पुलिस कार्रवाई कई आहे, जंहिंमें 4 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SSP मलीर दावा कई आहे त पुलिस क़ायदाबाद जी जेका थाणे जी पुलिस आहे उन मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई कयूं आहिनि, छापा आया आहिनि, जंहिंमें 4 ॾोहारी गिरफ़्तार कया आहिनि। उन्हनि 4 ॾोहारियुनि वटां फुरथियल मोटरसाइकिलूं, ATM कार्ड, शनाती कार्ड, रोक रक़म समेत हथियार हथ पिण करण जी दावा कई वई आहे। SSP मलीर जो चवणु आहे त जेके 4 ॾोहारी गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि वटां 18 खां वधीक जेको आहे सो मोबाइल पिण हथ कया विया आहिनि। SSP मलीर हसन सरदार इहा दावा कई आहे त जेके गिरफ़्तार ॾोहारी आहिनि उहे शाह लतीफ़ समेत गुलशन इक़बाल ऐं मुख़्तलिफ़ थाणनि जे हदनि में ॾोहारी सरगर्म में मुलविस हुआ। उन्हनि जे ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणे ते केस बि दाख़िल थियल आहिनि। हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे जेके 4 ॾोहारी गिरफ़्तार कया आहिनि उन्हनि तमामु वॾे रिकवरी थी आहे। उनजी पिण जेको आहे सो जांच कई वेंदी। ॾोहारनि खां पुछा गाछा करण जो सिलसिलो बि जारी आहे। SSP दावा कई आहे त हिननि ई ॾोहारनि खां जांच करे वधीक जेके ॾोहारी आहिनि, जेके ॾोहारी सरगर्म में माण्हू मुलविस आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जी।